पुलिस मोबाइल्स 2 72 बंद गाड़ियों इए विहा कच्चे में शायद ऑपरेशन डाकुअन ला न कयो होजन जड़े तरीक़े असां ॾे आया जेतिरो कंदा असां ओतिरो रेजिस्ट कंदासीं मूंखे मजबूर न कनि त मां रोड ते निकिरी ऐं मां तहरीक शुरू कयां। सिंध हाई कोर्ट की आईनी बेंच अदालती हुक्मन बावजूद अगूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई संदस भाउ मसरूर जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण ते DIG शहीद बेनज़ीराबाद परवेज़ चांडियो ऐं SSP नौशरो फ़िरोज़ संघार मलिक खे सख़्त छंड पटी ऐं लिखत में माफ़ीनामो जमा कराइण जो हुकुम ॾिनो। अदालत मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ अदालत जी इजाज़त खां सवाइ आईंदा को बि केस दाख़िल न करण जा हुकुम बि जारी कया ऐं मुर्तज़ा जतोई जे ख़ानदान खे न हीसाइण जो हुकुम ॾिनो। जस्टिस KK आगा जी सरबराही में आईनी बेंच केस जी ॿुधणी हलाई। DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फ़िरोज़ अदालत आॾो पेश थिया। आईनी बेंच अदालती हुकुम बावजूद मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ केस दाख़िल करण ते पुलिस ऑफिसर्स मथां सख़्त कावड़ ज़ाहिर कई। जस्टिस KK आगा पुलिस ऑफिसर्स खे मुखातिब थींदे चयो त तव्हां अदालती हुकुम जी भञकड़ी कई आहे। उन ते एडिशनल एडवोकेट जनरल चयो त जॾहिं वाक़ियो थियो आहे त कानून मूजिबि केस दाख़िल कयो वियो। जस्टिस KK आगा पुलिस ऑफिसरनि खे मुखातिब थींदे चयो त छा तव्हां अदालत खां इजाज़त वरिती हुई? अदालत DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फ़िरोज़ खे लिखत में माफ़ीनामो जमा कराइण जो हुकुम ॾिनो। ॿिन्ही ऑफिसर्स अदालत खां लिखत में माफ़ी वरिती। अदालत DIG परवेज़ चांडियो खे मुखातिब थींदे चयो त तव्हां जो रवैयो इंतहाई नामुनासिब आहे। आईनी बेंच मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ पुलिस खे हिकु भेरो ॿीहर केस दाख़िल करण खां रोके छॾियो। अदालत पुलिस खे दरख़्वास्त गुज़ार ऐं संदसि घर भातियुनि खे हीसाइण खां बि रोके छॾियो। इन खां अॻु सिंध हाई कोर्ट जे मननामे वारे आर्डर बावजूद पुलिस पारां मोहब्बत डेरो थाणे ते मुर्तज़ा जतोई मसरूर जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ पुलिस ते हमले लाइ जवाबदारनि खे भड़काइण जे इल्ज़ाम हेठि केस दाख़िल कयो वियो हो। अदालत उहा FIR मुअतल कंदे मुर्तज़ा जतोई ऐं ॿियनि ख़िलाफ़ को बि नओं केस दाख़िल न करण जो हुकुम ॾिनो हो। दरख़्वास्त गुज़ार ऐं GDA अॻुवाण मुर्तज़ा जतोई जो चवणु आहे त खेसि संदसि भाउ ऐं ख़ानदान खे सियासी इंतकाम जो निशानो बणाए कूड़ा केस दाख़िल कया पिया वञनि। हलंदड़ साल मार्च में अगूणे वफ़ाक़ी वज़ीर मुर्तज़ा जतोई जे गिरफ़्तारीअ लाइ नौशरो फ़िरोज़ पुलिस पारां कराची वारे घर ते चढ़ाई बि कई वई हुई, जंहिं ते एहतजाज कंदे ग़ुलाम मुर्तज़ा जतोई जी घरवारी नवीन जतोई चयो हो त पुलिस चादर ऐं चार दीवारी जी लताड़ कई आहे। जतोई ख़ानदान जो चवणु आहे त अदालत जे वाज़े हुकुमनि बावजूद पुलिस पारां कार्रवायूं जारी रखण मां साबित आहे त असांखे सियासी इंतकाम जो निशानो बणायो पियो वञे ऐं पुलिस ऑफिसर इन लाइ वंगारूअ वारो किरदारु अदा करे रहिया आहिनि।